सिजावल में हिंदू बिरादरी पारां रंगनि जो त्योहार होली जो ॾियारो सादगी सां मल्हायो वियो। ॾियारे जे इन मौक़े ते सिजावल शहर जी हिंदू बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां 2 साल गुम थियल मासूम प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ हिंदू मोहल्ला शिव मंदिर खां पब्लिक पार्क ताईं रैली कढी वई। रैली में हिंदू बिरादरी समेत सिविल सोसाइटी, सियासी समाजी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं शहरियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। इन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे हिंदू पंचायत ज़िले सिजावल जो सदर डॉक्टर होतचंद, डॉक्टर श्याम कुमार, डॉक्टर चीला राम, शहरी इतिहाद अगवान निसार अहमद मेमण, सजाग फोरम अगवान गुल हसन रिन, सूफ़ी संगत अगवान सुल्तान कोसो ऐं ॿियनि चयो त प्रिया कुमारी खे अगवा थींदे 2 साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं आज़ाद न थी सघी आहे। ही हिकु हिंदू जी न्याणी न, पर हिन सिंध धरती ते रहंदड़ हर हिकु गैरतमंद जी न्याणी आहे। प्रिया कुमारी जी अमड़ 2 सालनि खां पंहिंजी मासूम न्याणी जी बाज़ियाबी लाइ तड़पंदी ऐं ज़ारो क़तार रोईंदी रहे थी। हिते जे हुक्मराननि खे अपील कंदी रही आहे, पर अफ़सोस हुक्मराननि जे कननि ते जूए बि नथी चुरे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त फौरी तौर ते मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची